सामीन मुसलमान सच्चो उहो आहे जंहिंजी ज़बान ऐं हथनि खां ॿिया मुसलमान जेके आहिनि उहे महफ़ूज़ रहनि। सामीन सच्चो मुसलमान उहो आहे जेको अल्लाह ताला जी इबादत करे ऐं ॾेखाव न करे। सामीन सच्ची इबादत सिर्फ़ु अल्लाह ताला जी कई वेंदी आहे ऐं अल्लाह ताला मां ई आस ऐं उमेद जेका आहे उहा इंसान रखे थो। ॿी ज़ात अल्लाह ताला जे का बि मुक़ाबिल न आहे। सामीन जेके असीं इबादतूं कयूं था उहे अल्लाह जे लाइ ई हूंदियूं आहिनि ऐं असां जेके उमेदूं रखंदा आहियूं, जेके आसूं रखंदा आहियूं त उहे बि असां पंहिंजे अल्लाह मां ई रखंदा आहियूं। ऐं जेकॾहिं असांजी दिलि सची हूंदी, असांजी इबादत सची हूंदी ऐं असां जेकॾहिं सचाई सां का बि शइ पंहिंजे रब पाक खां, पंहिंजे पालणहार खां जेकॾहिं घुरंदासीं त यकीनन उहा असांखे अल्लाह साईं अता फ़रमाईंदो। किसी को दिया करो, जो दुनिया का मालिक है नाम उसी का लिया करो। अल्लाह ही अल्लाह, अल्लाह ही अल्लाह किया करो, दुख न किसी को दिया करो। जो दुनिया का मालिक है नाम उसी का लिया करो। अल्लाह ही अल्लाह, अल्लाह ही अल्लाह, अल्लाह ही अल्लाह। मिलती है रुसवाई, सच की राह पे चला करो, दुख न किसी को दिया करो। जो दुनिया का मालिक है नाम उसी का लिया करो। अल्लाह ही अल्लाह, अल्लाह ही अल्लाह किया करो, दुख न किसी को दिया करो। जो दुनिया का मालिक है नाम उसी का लिया करो। अल्लाह ही अल्लाह, अल्लाह ही अल्लाह, अल्लाह ही अल्लाह। घर जो लूटे ऐसा जुल्म न किया करो, दुख न किसी को दिया करो। जो दुनिया का मालिक है नाम उसी का लिया करो। अल्लाह ही अल्लाह, अल्लाह ही अल्लाह किया करो, दुख न किसी को दिया करो। जो दुनिया का मालिक है नाम उसी का लिया करो। अल्लाह ही अल्लाह, अल्लाह ही अल्लाह किया करो, दुख न किसी को दिया करो। जो दुनिया का मालिक है नाम उसी का लिया करो। अल्लाह ही